सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे गर्ल्स गवर्नमेंट कॉलेज जी नई बिल्डिंग जो कमु गुज़िरियल केतिरनि सालनि खां रोले जो शिकार। गर्ल्स कॉलेज जो कमु गुज़िरियल 12 सालनि खां वठी हिन महिल ताईं मुकमल न थी सघियो आहे। उन हवाले सां गर्ल्स गवर्नमेंट कॉलेज सेवण जी प्रिंसिपल मैडम गुल नरगिस ज़हरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थींदी रहे पई ऐं मुंहिंजी इहा अर्ज़ु मुताबिक़ मुंहिंजी दरख़्वास्त मुताबिक़ हुननि जेतिरो थी सघियो मूंसां कोऑपरेट कयो। पर हींअर मां ॿीहर अर्ज़ु कंदसि त बाक़ी वञी कमु मुंहिंजो बचियो आहे। सिर्फ़ु मुंहिंजो कमु फर्श जी पेवरिंग जो ऐं हिन फैंस जो ऐं बोर्ड्स जो ऐं छा चवंदा आहिनि इहे लाइटूं इन्हनि जो कमु बचियल आहे। महिरबानी की मां चीफ मिनिस्टर साहब मिस्टर मुराद अली शाह साहब खां मां अर्ज़ु कयां पई, मां एजुकेशन वर्क्स जे सेक्रेटरी साहब खां अर्ज़ु कयां थी, मां हर डिपार्टमेंट खे चवां थी जेके असां सां कंसर्न डिपार्टमेंट आहिनि ऑफिसर जिन मां उन्हनि खे अर्ज़ु कयां थी महिरबानी करे हाणे वाक़ई वञी कमु बचाओ तक़रीबन 1% या 0.5%। इन कम खे प्लीज़ जल्दी करे मूंखे इहो कॉलेज हैंडओवर कयो वञे त जीअं हींअर गर्मी में ॿारनि जा एग्ज़ाम्स अचनि पिया जून में त हिन 4 कमरनि में मां 450 ॿार कीअं विहाईंदसि उहो एग्ज़ाम ॾियण लाइ। ज़रा उन में उन्हनि ॿारनि खे अकॉर्डिंग टू रूल्स उन्हनि खे खुला करे परे करे विहाइणा आहिनि। पोइ एटलीस्ट 25 या 30 ॿार विहाइणा उन्हनि में सिटिंग अरेंजमेंट करणी आहे। त मां उन लाइ चवां थी त महिरबानी करे मूंखे इहो कॉलेज ॾिनो वञे ताकी मुंहिंजा ॿार रिलैक्स थी पंहिंजे हिन इम्तिहान जे सेशन खे सुठे नमूने कंटिन्यू करे सघनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेतिरे क़दुरु थी सघियो आहे मूंसां सभिनि